टेवीह मार्च योम पाकिस्तान ॾियारे जे मुनासिब हवाले सां नेशनल बैंक जे मैनेजर ज़हरुद्दीन शोरो पारां प्रेस क्लब सुजावल पहुची साफ़ियुनि खे अजरकनि लुंगियुनि जा तोहफ़ा पेश कया। प्रेस क्लब सुजावल जे सदर लद्दो मछारो, जनरल सेक्रेटरी अब्दुल गफूर पली पोटो, सीनियर नायब सदर इमदाद पठान ऐं हनीफ़ मल्ला समेत ॿियनि अहदेदारनि मेंबरनि खे लुंगियूं ऐं अजरकूं ओढ़ायूं। 23 मार्च योम पाकिस्तान ॾियारे जूं मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते नेशनल बैंक मैनेजर ज़हरुद्दीन शोरी चयो त प्रेस क्लब सुजावल जा दोस्त हमेशह हक़ सच जा अमलदार रहिया आहिनि। सच खे लिखी मज़लूमनि माण्हुनि जी तर्जुमानी कई आहे। खेनि जस ॾियां थो त उन उमेद सां त प्रेस क्लब सुजावल जा दोस्त अवाम जे हक़नि जी आवाज़ उथारण में अॻबरा हूंदा। उन मौक़े ते साफ़ी जे मेमन शबीर मल्ला, मुर्तज़ा पली पोटो, सलीम मल्ला, शफ़ीक डेपो ऐं ॿिया मौजूदु हुआ, जिन ज़हरुद्दीन शोरो जो शुक्र अदा कयो। रिपोर्टर राज़ हुसैन पठान, शाइन न्यूज़ सुजावल।